शहदादपुर में मुख्तलिफ यूनियन काउंसिल के रहवासिन पारां नामियारे सूफी रागी मांझी फ़कीर की अगवानी में खडड़ो रोड की अडावत न थियण खिलाफ रैली कढी वई। रैली के खिताब कंदे मांझी फ़कीर चयो त शहदादपुर खां बरहोण ऐं खडड़ो शहर ॾांहुं वेंदड़ रोड गुज़िरियल केतिरई वरियनि खां अडावत न थियण करे अवाम सफ़री सहूलियत खां महरूम आहे। हुन चयो त रोड में गोॾे जेॾा खॾा हुअण करे वक़्त सिर बीमार खे अस्पताल नथो पहुचाए सघिजे, जॾहिं त शागिर्द बि स्कूल वक़्त तालीमी दरखान में नथा पहुची सघनि। इन हवाले सां त बरून रोड जी जेका हालत आहे उहा तमामु ज़बून हालत आहे ऐं असांजा कई मरीज़ अहिड़ा आहिनि जेके शहरनि ताईं पहुची कोन था सघनि, जेको तक़रीबन 20-25 मिंट जो पंधु आहे उहो तक़रीबन 1.5 कलाक या 2 कलाक खाई थो वञे। उहे वाट ते दम ॾेई था वञनि। असांजा ॿारड़ा आहिनि उहे टाइम ते स्कूलनि ते नथा पहुची सघनि। ॻोठाणनि दाहियो त 25 वरनि खां रोड जी मुरबत न थी सघी आहे, जंहिं सबबि 5 यूनियन काउंसिल जा माण्हू ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हुननि घुर कई त नोटिस वठी फौरी तौर रोड जो मुरम्मती कमु कराए अवाम जा अहंज घटाया वञनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।